अस्सलाम वालेकुम अमर ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मां। हालाणी नौबाद तपे जे राशि तपेदार वसीम मल्हा खिलाफ नौबाद जे रवासिन नज़र मोहम्मद हाले पोटो फजल खास के लिए ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। राशि तपेदार मुख्तियार कार मेहराबपुर ऐं एसी मेहराबपुर खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई वई। उते मौजूद अॻवाननि चयो तक जे एमएनए खे केतिरा ई दफ़ा शिकायत कई पर उन ॿुधी करे अणॿुधी करे छॾियो ऐं चयो तपेदार मुंहिंजी बि न पियो ॿुधे। असगर हाले पोटो चयो त हिन मुख़्तलिफ़ दफ़नि में ग़रीब माण्हुनि जा खाता बि तब्दील करे छॾिया। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो तक जे एमएनए सैद अबरार शाह, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त राशि तपेदार वसीम मल्हा खे फौरन हटाए करे इंक्वायरी करे खातनि में हेराफेरी कयल जी जांच कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।